वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवण आहे त पोलियो घटिजी वियो हो पर कुझु वरे खां ॿीहर वधे पियो। हलंदड़ साल सिंध में 9 केस रिपोर्ट थिया। सिंध में 1 करोड़ 6 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खां सवाइ कंहिं इस्लामी मुल्क में पोलियो मर्ज़ न आहे। उन जो रुगो हिकु इलाज आहे त ॿारनि खे मर्ज़ खां बचाव जा फुड़ा पियारिया वञनि। वालिदेन ऐं अवाम खे अपील आहे त ॿारनि खे फुड़ा ज़रूरु पियारनि। इहो रुगो हुकूमत जो कमु न आहे, सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। गढ़ी यासीन जे सूबाई तक PS 9 ते नंढी चूंड जा सरकारी नतीजा पधिरा। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आगा शहबाज दुरानी मैदान मारे वियो। रिटर्निंग ऑफिसर आगा शहबाज जी कामयाबी जो फार्म 47 जारी करे छॾियो। सरकारी नतीजनि मूजिब PP उम्मीदवार आगा शहबाज दुरानी 72,964 वोट खणी सोभ बाणी। संदसि मुखालिफ़ JUI उम्मीदवार रुश्तुल्ला शाह 9,499 वोट खणी सघियो। PP चियालनि पारां कामयाबी जो ख़ुशी में जशन झुमरियूं। PS 9 ते नंढी चूंड में कामयाबी ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां आगा शहबाज दुरानी खे वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आगा शहबाज जी कामयाबी शिकारपुर ऐं गढ़ी यासीन जे अवाम जी सोभ आहे। नंढी चूंड में कामयाबी जमहूरियत जी फतह आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त आगा शहबाज जी कामयाबी संदसि मरहूम वालिद आगा सिराज दुरानी जी तक में कयल ख़िदमतुनि जो नतीजो आहे, जंहिंखे अवाम अॼु बि इज़त ऐं एहतराम सां यादि करे थो। उम्मीद आगा शहबाज अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहंदो। फौजी जूं ॻुझे इतला ते ख़ैबर पख्तूनख्वा में कार्रवाइयूं 13 ख़ारजी मारिजी विया। ॿिनि मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में भारतीय प्रॉक्सी फितनल ख़ारिज जा 13 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ज़िले मेमद में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फोर्सेस ऑपरेशन दौरान ख़ारजियुनि जे ठिकाननि खे असराइते तरीक़े सां निशानो बनायो। महमद में फायरिंग की रिवट दौरान 7 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस ज़िले बन्नू में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। ISPR मूजिब बन्नू में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 6 दहशतगर्द मारिजी विया। सदर आसिफली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां पाक फ़ौज जी कार्रवाइयुनि जी साराह। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ख़ैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी की कराची में मुलाकात। KP गवर्नर पारां बिलावल हाउस में मुलाकात दौरान ख़ैबर पख्तूनख्वा के अवाम के दरपेश मसइलनि बाबत तफ़सीली ब्रीफिंग। गवर्नर फैसल करीम कुंडी बिलावल भुट्टो ज़रदारी के ख़ैबर पख्तूनख्वा के गवर्नर्स तरक्याती मनसूबनि अमन अमान की सूरत हाल ऐं अवामी भलाई सां लाॻापियल मामलनि बाबत आगाह कयो। मुलाकात में सूबाई सतह ते दरपेश चैलेंजिस ऐं उन्हनि जे हल मुमकिन हिकमत अमली ते पिण ख़्यालनि जी ॾेवट कई वई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम जी भलाई लाइ खयल क़दमुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह अवामी मसइलनि जे हल, वफ़ाक़ी हम आहंगी ऐं जमहूरी क़दरुनि जी मज़बूत करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी रहंदी। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में फायरिंग के वाक़े में मारिजी वेलनि जो अंग वधी 15 थी वियो। 40 खां वधीक ज़ख़्मी। हमले आवरनि जी 50 वरे जे साजिद अकरम ऐं 24 वरे जे नवीद अकरम तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि पीउ ऐं पुटु आहिनि। जनमा पीउ फायरिंग जी ॾेवट में मारिजी वियो ऐं संदसि गिरफ़्तार पुटु इलाज हेठि आहे।
ज़िले छलमखी में जीप रेस मुक़ाबलो। जीप रेस में ABCD औरतुन जूं कैटेगरियूं शामिल। जीप रेस में मजमूई तौर 54 गाड़ियों हिस्सों वरतो। ए कैटेगरी में जाफर खान मक्सी पहली पोजीशन हासिल कई। मीर नादिर खान मक्सी बी साहिबजादा सुल्तान टी पोजीशन हासिल कई। जीप रेस जो इफ्तिताह गवर्नर बलोचिस्तान जाफर खान मंदोखेल कयो हो।